ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर कंदासीं। हिंगोरजा खां हथियार बंदन हथा वापारी यरगोमाल थी वियो, 6 लाख रुपया फुरकिया विया। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सगियूं लिंक रोड तां मोहम्मद सिद्दीक कलोड़े खां फुर कई वई आहे। हथियार बंदन वापारी ते तशद्दुद कयो ऐं फुर कई, जंहिं बाद हू सवलाई सां फरार थी विया। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। हिंगोरजा मां हथियार बंदन हथां वापारीअ खां 6 लाख रुपया फुर कया विया आहिनि। हथियार बंदन यरगमाल बणाए हिकु वापारीअ खां 6 लाख रुपया फुर करे सवलाई सां फरार थी विया। हिंगोरजा मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। सगियूं लिंक रोड ते वापारी मोहम्मद सिद्दीक कल्होड़े खां फुर कई आहे। अहम ख़बर आहे अवां शेयर कंदासीं। हिंगोरजा खां हथियार बंदन हथा वापारी यरगोमाल थी वियो, 6 लाख रुपया फुर कया विया। सगियूं लिंक रोड तां मोहम्मद सिद्दीक कलोड़े खां फुर लुट कई वई। हथियार बंद वापारी ते तशद्दुद करे फुर लुट बाद फरार थी विया। अवां ख़बर शेयर कंदासीं। हिंगोरजा खां हथियार बंदन हथां वापारी यरगोमाल थी वियो, 6 लाख रुपया फुर कया विया। सगियूं लिंक रोड तां मोहम्मद सिद्दीक कलोड़े खां फुर लुट थी। हथियार बंद वापारी ते तशद्दुद करे फुर लुट बाद फरार थी विया। अमन अमान जे हवाले सां अवांखे आगाह कंदासीं। हिंगोरजा ऐं भरपासे वारे इलाइक़नि में अमन अमान जी सूरत हाल बहितर नाहे। अवांखे आगाह कयूं पिया। अॼु फुर जो वाक़ियो पेश आयो आहे। हिंगोरजा मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सगियूं लिंक रोड ते वापारी मोहम्मद सिद्दीक कल्होड़े खे अणॼातल हथियार बंदन यरगमाल बणायो ऐं खांसि 6 लाख रुपया फुर कया, जंहिं बाद हू सवलाईअ सां फरार थी विया।